ही शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो लॉ कॉलेज में सिंधी सकाफ़ती शो पियो थिए। हुन में असांजी पहिरियों मूंखे ख़बर पई त असांजी शाहीना वहाब सिंधी छोकिरी आहे, पर उहो चंग वॼाईंदी ऐं मूंखे ख़ुशी थींदी हिन ॻाल्हि जी कि तव्हां मुंहिंजे हिन पोस्ट खे शेयर कंदव, ॾिसंदव। माशाल्लाह 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 ज़बरदस्त। वॾा सभिनी महिरबानी। मुंहिंजे लाइ तमामु फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त मां हिन स्टेज ते अची परफॉर्म कयां थी ऐं बतौर हिकु पहिरीं सिंधी औरत थी करे त माना इहा तमामु फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। शायदि मां इन लाइक़ हुजण हुजां, वाकई काफ़ी माण्हू चवंदा आहिनि मूं सोचियो ई न हुयो त मां हिते अची पुॼंदसि। मां शाइरी जे बारे ते सोचियो हुयो त मां स्टेज ते शाइरी पढ़ंदसि, चंग जे बारे में वाकई कोन सोचियो हुयो। महिरबानी। तमाम बेहतरीन। सिंध जी पहिरीं औरत जंहिं चंग वॼाए ते असांजे साम्हूं सभिनी साम्हूं पेश कयो। आवाज़ खे तमामु सलाम पेश करियां थो जो चंग वॼाई सिंध जी पहिरीं औरत।